लेकिन मौजूदा इंतज़ामिया जेका आहे उन्हनि खे शाबाश जस ॾियां थो त जिन ही कयो। कल्चर डिपार्टमेंट त असां अची शिरकत कई आहे हिते, ऐं परायो क्रेडिट थियण जो कॾहिं क़ाइल कोन हूंदो आहियां। ऐं चवंदा आहिनि जेको इनिशिएट करे उनखे उनजो मिलणु खपे सिलो। त हीअ यकीनन हिननि जी हिकिड़ी ज़बरदस्त कोशिशि आहे ऐं आउं चाहियां थो त कल्चर डिपार्टमेंट हिकिड़े परमनेंट इवेंट तौरु ऐं फीचर तौरु हर साल उनखे खणे। सेक्रेटरी साहिबु मूं सां मौजूदु आहे लगारी साहिब हिते, त इन क़िस्म जा इवेंट थियनि, छो त हीउ वतायो सभिनी जो आहे। हिकिड़ा पीर फ़क़ीर अहिड़ा आहिनि जेके फ़क़ति मुरीदनि जा हूंदा आहिनि। जीअं लतीफ़ साईं वरिसो जेको आहे उहो फ़क़ति भिटाई पीरनि ऐं सैदनि जो कोन्हे, ऐं लतीफ़ साईं जेको आहे उहो हर उन माण्हूअ जो वरिसो आहे, हर उन माण्हूअ जी मालिकी आहे लतीफ़ साईं ते, जेको पोइ बड़ जे दौरे में अज़ीम जत गंगा जतण जो औलाद मञा केरु वेठो हुजे या जैसलमेर में का माड़े चाणी वेठी हुजे, उहा लतीफ़ जी वारिस आहे। ऐं ईअं वतायो फ़क़ीर सभिनी जो आहे ऐं वताए हर दौर में मुल्कूं विखेरियूं आहिनि माण्हू जे चहिरे ते, पर सबक़ आमूज़ हुन ॻाल्हि जेका करे थो उहा सम्झण जहिड़ी आहे। ईअं दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि में अहिड़ा कैरेक्टर्स रहिया आहिनि जिन ते आउं जॾहिं सेंट्रल एशिया वियो हुउसि 1996 में उज़्बेकिस्तान, तॾहिं समरकंद वञा, मुला नसीरुद्दीन जो मिटीअ जो ठहियलु हिकिड़ो ॾाढो दिलचस्प क़िस्म जो गॾे ते चढ़ियो मुला नसीरुद्दीन वञे पियो, जेको तुर्की ऐं सेंट्रल एशिया जे पासे जो वताई फ़क़ीर आहे ऐं उन जूं उते ॻाल्हियूं ॾाढियूं मक़बूल रहियूं आहिनि। ईअं त दुनिया जे मुख़्तलिफ़ शेख चिलीअ जो जीअं किरदारु आहे, ईअं मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में हिकिड़ा अहिड़ा कैरेक्टर आहिनि जिन खे यादि कयो वञे थो। सो वताए जी ॻाल्हि खे आम करण जी ज़रूरत आहे ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी त वताए फ़क़ीर जी, छो त हुन सॼी ज़िंदगीअ में खिलायो पाण खे, हुन मुलनि वांगुरु वेही मिंबर ते चढ़ी के सीरियस क़िस्म जा वाइज़ कोन कया, हुन को पीर तरीक़त कोन हुयो जेको भई ज़िक्र ॿुधाए ऐं सुबुह जो त सुर वरदिया ऐं इश्तिया ऐं नक्शबंदिया जा फ़िक्र जी तसौफ़ में जीअं वज़ीफ़ा थींदा आहिनि तीअं ज़िक्र थींदा आहिनि, उहे ज़िक्र हुन कोन ॾिना। हुन माण्हुनि जे चहिरे ते मुस्कुराहट ॾिनी, पर माना सां गॾु माना ख़ैज़ मुस्कुराहट वतायो फ़क़ीर ॾिनी। हू जेको अलाह साईं जो जेका सिफ़त आहे हबीब हुजण जी, दोस्त हुजण जी, वतायो फ़क़ीर हुनजो मुकमिल तौर ते नमूनो हो। न त असीं अलाह साईं खे या त रहमान ऐं रहीम सम्झी हुन खां घुरंदा आहियूं त जेको फेरो कजां फज़ल जो अदुल न कजांइ, अदुल कंदे त पोइ असीं टंगिया पिया हूंदासीं अॻियां, पर असांखे मिड़ई फज़ल जो फेरो करे अॻिते धिके छॾिजांइ। या असीं कार ऐं जबार वार खां डिॼंदा आहियूं त अलाह साईं, हुन अलाह साईं हबीब सम्झी पाण चए थो आउं तुंहिंजो दोस्त आहियां, त पोइ चर्चा करणु शुरू करे छॾी। जीअं पुॻो पिड़े न ई कोन अॻ में अलाह अलाह वेठो करे, इहा ॻाल्हि केरु कंदो? वतायो फ़क़ीर करे।